मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब ॾहों सबक़ ॾहों बाल ऐं प्याले जो निज़ाम ऐं सादी मौसीक़ाई हरकत बाल एंड बाउल सिस्टम एंड सिंपल हार्मोनिक मोशन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। अॼु जे लेक्चर में जेको असां टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे बाल ऐं प्याले जो निज़ाम ऐं सादी मौसीक़ाई हरकत, यानी बाल एंड बाउल सिस्टम एंड सिंपल हार्मोनिक मोशन। प्यारा ॿारो, जीअं त असांजो टॉपिक सिंपल हार्मोनिक मोशन हली रहियो आहे ऐं इन में असां सिंपल हार्मोनिक मोशन पढ़ियोसीं पहिरियों, ऐं उन खां बाद में उनजो मिसाल असां पढ़ियोसीं वरी सिंपल पेंडुलम, ऐं हाणे वरी उनजो असां ॿियो मिसाल हिते डिस्कस कंदासीं जेको आहे बाल एंड बाउल सिस्टम एंड सिंपल हार्मोनिक मोशन। बाल एंड बाउल सिस्टम में असां कहिड़े नमूने सां सिंपल हार्मोनिक मोशन खे स्टडी कंदासीं, इन जे लाइ सभ खां पहिरीं असां हिकिड़ो डायग्राम ठाहियूं था, या ईअं खणी चऊं त हिकिड़ो असां वटि ही प्यालो आहे। पोइ इन प्यालनि जो जेको शेप हूंदो आहे उहो हीअं अध गोला वांगुरु हूंदो आहे, जंहिंखे हिते असां बाउल चऊं था। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में असां छा था कयूं, हिन बाउल में, हिन प्याले में हिकु असां हिते बाल खयो आहे। ठीकु आहे, हाणे हिते जॾहिं असां बाल खयो आहे त इन बाल खे असां हिन कंहिं पोज़ीशन ते जेको आहे त रखियो आहे, ऐं इन पोज़ीशन खे हिते असां नालो था ॾियूं ओ जो। ऐं उन खां बाद में तव्हां ॾिसंदव त असां वटि ॿ पॉइंटियूं ॿियूं बि जेको त आहिनि। हिकिड़ी पॉइंट असां वटि हीअ जंहिंखे नालो ॾिनो आहे असां ए जो, ऐं ॿी पॉइंट असां वटि हीअ जंहिंखे असां नालो ॾियूं था बी जो। हाणे ए ऐं बी पॉइंट जेके आहिनि इन्हनि खे असां चवंदासीं एक्सट्रीम पॉइंट्स। ठीकु आहे, हाणे ए बी जेका आहे उहा असांजी एक्सट्रीम पॉइंट आहे, ऐं बी बी जेका आहे उहा असांजी एक्सट्रीम पॉइंट आहे, जीअं असां सिंपल हार्मोनिक मोशन में या पेंडुलम वारे एग्जाम्पल में असां पढ़ी आया आहियूं। उन खां बाद में प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिन बाल जी ॻाल्हि कयूं त ही जेको बाल आहे, बाल ही पंहिंजो हिन वक़्तु जेको आहे त मेन पोज़ीशन ते पियो आहे, या असां ईअं खणी चऊं त इक्विलिब्रियम पोज़ीशन में पियो आहे, या ईअं खणी चऊं त स्टेबल इक्विलिब्रियम में आहे। ठीकु आहे, हाणे जॾहिं ही मेन पोज़ीशन ते आहे त इन जे दौरान हिन ते जेको पहिरियों फोर्स लॻे थो उहो हिनखे लॻे थो वेट जो फोर्स। ठीकु आहे, हाणे वेट जेको हूंदो आहे उहो ऑलवेज एक्ट कंदो आहे डाउनवर्ड, ऐं जीअं त असांखे ख़बर आहे त वेट जो जेको फॉर्मूला उहो आहे मास इंटू ग्रेविटी। तो अहिड़े नमूने सां हिते असां चयोसीं त हिन बाल ते जेको हिन जी मेन पोज़ीशन ते फोर्स लॻे थो उहो लॻे थो पहिरियों वेट जो। उन खां पोइ प्यारा ॿारो, असांखे ख़बर आहे त का बि शइ स्टेबल तॾहिं रहंदी आहे जॾहिं उन ते ॿिनि क़िस्मनि जा फोर्सिस एक्ट कंदा आहिनि, हिकु एक्शन ॿियो रिएक्शन। ऐं अकॉर्डिंग टू न्यूटन थर्ड लॉ असां पढ़ी आया आहियूं त कोई बि एक्शन जेको हूंदो आहे उन जे अपोज़िट ऐं इक्वल जेको आहे रिएक्शन हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे हिते असां चई सघूं था त वेट जे अपोज़िट बि हिन ते हिकिड़ो हिन सरफेस जो, हिन जेको आहे त प्याले जो रिएक्शन फोर्स लॻंदो इन जे अपवर्ड। ठीकु आहे, त उन ॿिन्ही फोर्सिस जे इक्वल हुजण जे करे ही जेको बाल आहे हिन पॉइंट ते इक्विलिब्रियम पोज़ीशन में आहे, या ईअं खणी चऊं त असां स्टेबल इक्विलिब्रियम में आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां नेट फोर्स जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त हिन ते जेको नेट फोर्स आहे उहो 0 थी वेंदो। ठीकु आहे, छो त ही ॿई फोर्सिस जेके आहिनि हिकु त पाण में इक्वल आहिनि, ॿियो इन्हनि जी जेका डायरेक्शन आहे अपोज़िट आहे, सो इन जे करे ही ॿई पाण में कैंसिल आउट थी वेंदा, ऐं असांजो ही जेको बाल आहे मेन पोज़ीशन ते इहो इन इक्विलिब्रियम कंडीशन में रहंदो ऐं स्टेबल स्टेट में रहंदो। त जेकॾहिं असां हिन जी पहिरीं पॉइंट ते हलूं त पहिरीं पॉइंट में असां चई सघूं था त नेट फोर्स एक्टिंग ऑन द बाल इज़ 0, यानी बाल ते जेको नेट फोर्स लॻे थो उहो 0 लॻे थो। उन खां बाद में जेकॾहिं असां सेकंड पॉइंट ते हलूं त सेकंड पॉइंट में असां चई सघूं था the weight of the ball acts downward and is equal to the upward normal force exerted by the surface। ठीकु आहे, त असां हिते डिस्कस कईसीं त जेको बाल ते वेट लॻे थो, वेट जो जेको फोर्स आहे उहो हुनखे डाउनवर्ड कंदो, ऐं इन जे अपोज़िट ऐं इन जे इक्वल जेको आहे उहो इन जो रिएक्शन नॉर्मल रिएक्शन फोर्स लॻंदो जेको इन जे अपवर्ड हूंदो। ठीकु आहे, इन ॿिन्ही जे इक्वल ऐं अपोज़िट हुजण जे करे जेको आहे असांजो नेट फोर्स 0 थी थो वञे। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में जेकॾहिं असां हिन बाल खे असां खणी वञूं था हिन ए पॉइंट जे तरफ़, यानी हिन पॉइंट ते खणी वेंदासीं, त हिन पॉइंट ते खणी वञण खां पोइ छा ही बाल जेको आहे हिन पंहिंजी ए वारी पॉइंट ते या हिन ए वारी पोज़ीशन ते हिते स्टेबल रहंदो? जेकॾहिं असां हिनखे छॾियूं त
न रहंदो स्टेबल, काॾे ईंदो ही वापसि जेको आहे पंहिंजी मीन पोज़ीशन जे तरफ़ अचण जी कोशिशि कंदो। पर हिते मीन पोज़ीशन ते अचण जी कोशिशि छो थो करे? इहो इन जे करे करे थो छो त वेट जेको हिन बाल जो आहे उहो इनखे डाउनवर्ड अचण ते मजबूर कंदो। त इन जे लाइ असां चई सघूं था त हिन बाल जे बारे में त दिस इज़ द एक्सट्रीम पोज़ीशन, यानी हीअ ए जेका आहे उहा इन बाल जी एक्सट्रीम पोज़ीशन आहे, जंहिं पॉइंट ते असां हिन बाल खे मैक्सिमम हाइट ते खणी वियासीं। ठीकु आहे, या ईअं खणी चऊं त हिन जी मीन पोज़ीशन खां मैक्सिमम डिस्प्लेसमेंट हिनखे कवर करायोसीं। ठीकु आहे, त उन खां बाद में चई सघूं था त बाल विल नॉट स्टॉप हियर, यानी हिन एक्सट्रीम पॉइंट ते बाल जेको आहे उहो स्टॉप न थींदो बिकॉज़ ऑफ रीस्टोरिंग फोर्स। हाणे हिन ते जेको रीस्टोरिंग फोर्स आहे, यानी अहिड़ो फोर्स जेको हिनखे पंहिंजी मीन पोज़ीशन जे तरफ़ वापसि आणे थो, उहो कहिड़ो फोर्स आहे? चवे थो त विच इज़ हेयर वेट ऑफ द बॉल, यानी बाल जो जेको वेट आहे उहो हिन बाल एंड बाउल सिस्टम में रीस्टोरिंग फोर्स जो जेको आहे कमु करे थो। यानी जेकॾहिं असां हिन बाल खे हिन पॉइंट तां यानी एक्सट्रीम पॉइंट तां छॾींदासीं त इहो काॾे ईंदो? इहो पंहिंजी मीन पोज़ीशन जे तरफ़ ईंदो। ठीकु आहे, हाणे मीन पोज़ीशन जे तरफ़ जेको फोर्स हिनखे आणे थो उहो कहिड़ो आहे? उहो असांजो वेट आहे। हाणे वेट जेको आहे हिते कहिड़ो फोर्स जे तरह एक्ट करे थो? हाणे उहो जेको आहे त रीस्टोरिंग फोर्स वांगुरु एक्ट करे थो। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो, हाणे जॾहिं हिन बाल खे प्यारा ॿारो हितां छॾियोसीं त छा ही बाल हिन पॉइंट ते बीहंदो? न। छा जे करे न बीहंदो? छो त ड्यू टू इनर्शिया। हाणे ड्यू टू इनर्शिया ही बाल काॾे वेंदो? पंहिंजी इन मीन पोज़ीशन खां काॾे वेंदो? वरी बी एक्सट्रीम पॉइंट ताईं। ठीकु आहे, जेका एक्सट्रीम पॉइंट हिन जी बी आहे उन पॉइंट ताईं हली वेंदो। ठीकु आहे, हाणे उन पॉइंट ते जॾहिं वियो त छा वरी ही हिन पंहिंजी बी पॉइंट ताईं यानी जेका हिन जी सेकंड एक्सट्रीम पॉइंट आहे हिन ते इहो बीहंदो? न। छा जे करे न बीहंदो? छो त हिन ते साॻे नमूने सां वरी जेको वेट जो फोर्स आहे उहो डाउनवर्ड हिनखे आणण जी कोशिशि कंदो। कहिड़े तरफ़? मीन पोज़ीशन जे तरफ़। त हाणे जॾहिं ही सेकंड एक्सट्रीम पॉइंट ते पुॻो त उन खां बाद में बि ही जेको वापसि काॾे ईंदो? पंहिंजी जेको आहे मीन पोज़ीशन जे तरफ़। त इन जे मोशन में हाणे असांखे ख़बर पइजी सघे थी त ही जेको बाल आहे इहो जेकॾहिं असां हिन ए पॉइंट ताईं पुॼायूं उन खां बाद में हिनखे छॾियूं त ही छा कंदो? ही टू एंड फ्रो मोशन कंदो। ठीकु आहे, यानी पंहिंजी उन मीन पोज़ीशन खां अॻिते वेंदो, वरी मीन पोज़ीशन ते ईंदो, वरी पोइते वेंदो, वरी पंहिंजी मीन पोज़ीशन ते ईंदो। हाणे इन जो जेको टू एंड फ्रो मोशन आहे, यानी पंहिंजी उन मीन पोज़ीशन खां अॻिते ऐं पोइते वञे थो, या ईअं चऊं त पंहिंजी मीन पोज़ीशन खां एक्सट्रीम पॉइंट ए तां वरी एक्सट्रीम पॉइंट बी ते, वरी बी खां वरी साॻो एक्सट्रीम पॉइंट ए ते, वरी ए खां वरी साॻो पंहिंजी एक्सट्रीम पॉइंट बी ताईं। इहो जेको इन जो बार बार पंहिंजी इहो मोशन कंटिन्यू करे थो। हाणे इन मोशन खे असां चवंदासीं सिंपल हार्मोनिक मोशन। ठीकु आहे प्यारा ॿारो, त इनखे असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त चवंदासीं at an extreme position the ball will not stop due to the restoring force provided by its weight। हाणे बाल जेको आहे उहो एक्सट्रीम पोज़ीशन ते छो नथो स्टॉप थिए? ड्यू टू रीस्टोरिंग फोर्स। हाणे रीस्टोरिंग फोर्स जीअं असां डिस्कस कईसीं त हिन ते रीस्टोरिंग फोर्स कहिड़ो आहे? उहो आहे असांजो वेट, जेको हिनखे पंहिंजी मीन पोज़ीशन जे तरफ़ वापसि आणण जी कोशिशि करे थो। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में असां फोर्थ पॉइंट ते था हलूं। फोर्थ पॉइंट में चवे थो दिस बैक एंड फोर्थ मोशन कंटिन्यूअस until all the energy is lost due to friction। हाणे चए थो ही जेको बाल आहे इहो तेसि ताईं हिन प्याले में अॻिते पोइते थींदो रहंदो, यानी पंहिंजो सिंपल हार्मोनिक मोशन कंटिन्यू कंदो रहंदो जेसि ताईं हिन जी जेका एनर्जी आहे उहा ख़तम न थिए, उहा ज़ाया न थी वञे। ठीकु आहे, हाणे उहा जेका एनर्जी हिन जी ख़तम थींदी उहा कंहिंजे करे थींदी? उहा बि हिन पॉइंट में असां ॿुधाई आहे त ड्यू टू फ्रिक्शन। ठीकु आहे, हाणे जॾहिं ही बाल हलंदो त लाज़मी हिन प्याले सां घसंदो। हाणे जॾहिं घसंदो त उन घसण जे करे कुझु न कुझु एनर्जी जेका आहे उहा वेस्ट थींदी वेंदी। हाणे जॾहिं एनर्जी वेस्ट थींदी त बाल जे उन मोशन में उन हरकत में आहिस्ते आहिस्ते जेको आहे त घटिताई ईंदी वेंदी। हाणे जॾहिं घटिताई ईंदी त हिकु पॉइंट अहिड़ी पुॼंदी या हिकु टाइम अहिड़ो पुॼंदो जॾहिं ही बाल बिल्कुलु पंहिंजी उन ओरिजिनल पोज़ीशन ते वापसि अची वेंदो ऐं स्टॉप थी वेंदो। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां हिन बाल खे पहिरियों हिन पॉइंट ते खणी वियासीं ऐं हिन खां छॾियोसीं त हीउ जेको आहे त फास्ट मूव पियो करे ऐं कुझु टाइम खां बाद में हू स्टॉप थी वियो। इहो स्टॉप जॾहिं जेको थियो त इहो छाजे करे थियो? असां त हिनखे हिन पॉइंट ते यानी ए पॉइंट ते एनर्जी हाई ॾिनीसीं। हाणे उहा एनर्जी काॾे वई? उहा एनर्जी हिन फ्रिक्शन जे करे जेको आहे त आहिस्ते आहिस्ते ख़तम थींदी वई। आख़िर में अहिड़ी पॉइंट पुॻी जॾहिं हिन जी एनर्जी बिल्कुलु बि ज़ीरो रही। ठीकु आहे, चवण जो मतिलबु इहो आहे त ही असांजो जेको बाल एंड बाउल वारो सिस्टम आहे, यानी ही जेको बाल आहे उहो
तेसि ताईं मूव कंदो रहंदो जेसि ताईं हिन जी एनर्जी जेका आहे बिल्कुलु ख़तमु न थी वञे। ऐं इहा ख़तमु छाजे करे थींदी? ड्यू टू फ्रिक्शन जे करे। ठीकु आहे प्यारा ॿारो। ऐं फ्रिक्शन मां तव्हांखे क्लास 9th में पढ़ाए आयो आहियां त फ्रिक्शन छा थींदो आहे, उनजा नुक़सानात, उनजा फ़ाइदा, उनजा यूज़ेज, ठीकु आहे, सभु कुझु असां डिस्कस करे आया आहियूं हुते। अगरि जेकॾहिं तव्हांखे डिटेल में पढ़णो आहे त तव्हां क्लास 9th जो फ्रिक्शन वारो लेक्चर तव्हां जेको आहे त ॿुधो। इनशाला तव्हांखे जेको आहे त बहितरीन नमूने सां फ्रिक्शन सम्झ में अची वेंदो। मुंहिंजे ख़्याल में 3 खां 4 लेक्चर आहिनि फ्रिक्शन ते। उहे लेक्चर्स वञी करे तव्हां पहिरियों ॾिसो, उन खां बाद में तव्हां वरी हिते अची वियो। ठीकु आहे प्यारा ॿारो। त अहिड़े नमूने सां असां 5th ऐं लास्ट पॉइंट ते हलूं था ऐं उन में चवे थो thus the back and forth motion of a ball about its mean position placed in a bowl is an example of simple harmonic motion। चवे थो त हीउ जेको बैक एंड फोर्थ मोशन आहे हिन बाल जो हिन बाउल जे अंदरि मीन पोज़ीशन तां, ठीकु आहे, इहो एग्ज़ाम्पल छा जो आहे? इहो आहे असांजो सिंपल हार्मोनिक मोशन जो एग्ज़ाम्पल। ठीकु आहे प्यारा ॿारो। त हिते असां जेको आहे सिंपल हार्मोनिक मोशन जो जेको आहे सेकंड एग्ज़ाम्पल बि डिस्कस कयोसीं, जेको हुयो बाल एंड बाउल सिस्टम। ऐं इन में बि असां सम्झोसीं त कहिड़े नमूने सां बाल एंड बाउल सिस्टम में सिंपल हार्मोनिक मोशन जेको आहे उहो थिए थो। त मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ लेक्चर बि जेको आहे त सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। हिन लेक्चर खे असां हिते ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।